ओम शांति। अॼु जी मुंहिंजी तारीख़ आहे 19/6/2026। सत मीठा मीठा बाप दादा चवनि था, मीठे मीठे ॿार, शिव बाबा तव्हांजा फूल आदि स्वीकार न करे सघंदा आहिनि। श्री वो पूज्य वो पुजारी न ठाहींदा आहिनि। तव्हांखे बि संगम ते फूल हार न पाइणो आहे। प्रश्न: भविष्य राज तख़्त जे अधिकारी केरु ठाहींदा आहिनि? उत्तरा: जो हाणे माता पिता जे दिलि तख़्त खे जीतण वारा आहिनि, उहे ई भविष्य तख़्त नशीन ठाहींदा आहिनि। वंडर आहे, ॿार माता पिता ते विजय प्राप्त कंदा आहिनि, महिनत करे माता पिता खां बि अॻियां वेंदा आहिनि। गीता: छॾे बि ॾियो आकाश सिंघासन। ओम शांति। मीठे मीठे सिकी लॾे ॿारनि, गीत ॿुधियो। हिन गीत सां सर्वव्यापी जो ज्ञान उड़ी वेंदो आहे। यादि कंदा आहिनि, हाणे भारत ॾाढी दुखी आहे। ड्रामा अनुसार इहे सभु गीत ठहिया आहिनि, दुनिया वारा न ॼाणंदा आहिनि। बाबा ईंदा आहिनि पतितनि खे पावन करण, व दुखियनि खे दुख सां लिबरेट करे सुख ॾियणु। ॿार ॼाणे विया आहिनि, उहो ई बाप आयो आहे। ॿारनि खे पहचान मिली वई आहे। स्वयं वेही बतलाईंदा आहिनि, मां साधारण तन में प्रवेश करे सॼी सृष्टि जे आदि मध्य अंत जो राज ॿुधाईंदो आहे। सृष्टि त हिकु ई आहे, सिर्फ़ु नई ऐं पुराणी थींदी आहे। जीअं शरीर बचपन में नयो हूंदो आहे, पोइ पुराणो थींदो आहे न। नयो शरीर पुराणो शरीर, ॿ शरीर न चईंदासीं, आहे हिकु ई, पर नए खां पुराणो ठहींदो आहे। वैसे दुनिया बि आहे हिकु ई, लेकिन नए खां पुराणी थींदी आहे। नई कॾहिं हुई या पोइ कोई ॿुधाए न सघे। बाबा अची करे सम्झाईंदा आहिनि, ॿार जॾहिं नई दुनिया हुई त भारत नयो हुयो, सतयुग चइबो हुयो न। उहो ई भारत पोइ पुराणो ठहियो आहे। इनखे पुराणी ओल्ड वर्ल्ड चइबो आहे। न्यू वर्ल्ड सां पोइ ओल्ड वर्ल्ड ठही, पोइ उन्हनि खे नयो ज़रूरु ठहिणो आहे। नई दुनिया जा ॿारनि साक्षात्कार कयो आहे। अच्छा, हुन नई दुनिया जा मालिक केरु? बराबरि इहे लक्ष्मी नारायण हूंदा। आदि सनातन देवी देवता हुन दुनिया जा मालिक हुया। इहे बाप बि ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि, हाणे निरंतर इहे ई यादि करो। बाप परमधाम सां असांखे पढ़ाइण, राजयोग सिखाइण आया आहिनि। महिमा सॼी हुन हिकु बाप जी आहे। इन्हनि जी महिमा कुझु न आहे। हिन समय सभु तुच्छ बुद्धि आहिनि, कुझु न सम्झंदा आहिनि। इन करे मां ईंदो आहे, तॾहिं त गीत बि ठहियो आहे न। सर्वव्यापी जो ज्ञान त उड़ी वेंदो आहे। हर हिकु जो पार्ट पंहिंजो पंहिंजो आहे। बाबा बार बार चईंदा आहिनि, देह अभिमान छॾे तव्हां आत्म अभिमानी ठहो ऐं ऑर्गन्स द्वारा शिक्षा धारण करो। भल हिन बाबा खे हलंदे फिरंदे ॾिसंदा आहियो, परंतु यादि शिव बाबा खे करिणो आहे। ईअं ई सम्झो शिव बाबा ई सभु कुझु कंदा आहिनि, ब्रह्मा आहिनि ई न। भल हिननि जो रूप हिन अखियुनि सां ॾेखारे में ॾींदो आहे। तव्हांजी बुद्धि शिव बाबा तरफ़ वञणी खपे। शिव बाबा न हुजे त हिननि जी आत्मा, हिननि जो शरीर कोई कम जो न आहे। हमेशह सम्झो हिननि में शिव बाबा आहे, उहे हिन ऑर्गन्स द्वारा पढ़ाईंदा आहिनि। तव्हांजो इहे टीचर न आहे, सुप्रीम टीचर उहो शिव बाबा आहे। यादि उन्हनि खे करिणो आहे। कंहिं बि कॾहिं बि जिस्म खे यादि न करिणो आहे। बुद्धि योग बाप सां गॾु लॻो रहे। ॿार यादि कंदा आहिनि, पोइ अची करे ज्ञान योग सिखायो। परमपिता परमात्मा जे सवाइ ॿियो कोई राजयोग सिखलाए न सघे। ॿारनि जी बुद्धि में आहे, उहो ई वेही गीता ज्ञान ॿुधाईंदा आहिनि। पोइ नॉलेज प्रायलोक थी वेंदी आहे। हुते दरकार ई न आहे न गीता ज्ञान जी। राजधानी स्थापना थी वई, सदगति थी वेंदी आहे। ज्ञान ॾिबो आहे दुर्गति सां सदगति थियण जे लाइ। त सदगति थी वई त उते यादि करण जी दरकार न आहे। बाक़ी उहे त सभु भक्ति मार्ग जी ॻाल्हियूं आहिनि। मनुष्य जप तप दान पुण्य आदि जो कंदा आहिनि, सभु भक्ति मार्ग जी ॻाल्हियूं आहिनि। हिन में कोई उन सां कुझु मिलंदो थोरी। आत्मा जो पंख टुटी विया आहिनि, पत्थर बुद्धि थी वई आहे आत्मा।
विकार बुराइनि जे वश थी कर्म कंदे कंदे पथर सां बि पारस ठाहिणु मूंखे अचिणो पवंदो आहे। बाबा चवंदा आहिनि हाणे केतिरा मनुष्य आहिनि, सरसो मिसल संसार भरियलु आहे, हाणे सभु ख़तमु थी वञिणो आहे। सतयुग में त एतिरा मनुष्य हूंदा ई न। नई दुनिया जा वैभव मनुष्य थोरा हूंदा आहिनि, वैभव ॾाढा ऐं मनुष्य थोरा हूंदा आहिनि। हिते त एतिरा मनुष्य आहिनि जो खाइण लाइ बि न मिलंदो आहे। पुराणी रेतीली ज़मीन आहे, पोइ नई थी वेंदी। हुते आहे ई एवरीथिंग न्यू। नाम ई केतिरो मिठो आहे, हेवन, बहिश्त। देवताउनि जी नई दुनिया, पुराणी दुनिया खे छॾे तोड़े नई दुनिया में वेहण जी दिलि थींदी आहे न। हाणे नई दुनिया स्वर्ग में वञण जी ॻाल्हि आहे। हिन में पुराणे शरीर जी कोई वैल्यू न आहे। शिव बाबा खे त कोई शरीर ई न आहे। ॿार चवंदा आहिनि बाबा खे हार पारायूं, परंतु हिननि खे हार पाराईंदा त तव्हांजो बुद्धि योग किननि में हली वेंदो। शिव बाबा चवंदा आहिनि हार जी दरकार न आहे। तव्हां ई पूज्य ठहींदा आहियो न, पुजारी बि तव्हां ठहींदा आहियो। आपे ई पूज्य आपे ई पुजारी, त पंहिंजे चित्रनि जी पूजा करणु लॻंदा आहियो। बाबा चवंदा आहिनि मां न पूज्य ठहींदो आहियां, न फूल आदि जी दरकार आहे। मां छो पायां, इन करे कॾहिं फूल माला आदि वठंदा न आहिनि। तव्हां पूज्य ठहींदा आहियो, पोइ जेतिरो खपे ओतिरा फूल पायो। मां त तव्हां ॿारनि जो मोस्ट बिलवेड ओबीडियंट फादर बि आहियां, टीचर बि आहियां, सर्वेंट बि आहियां। वॾा वॾा रॉयल आदमी सभु हेठि सही विझंदा आहिनि त लिखंदा आहिनि मिंटो, करजेन आदि। पंहिंजे खे लॉर्ड कॾहिं न लिखंदा। हिते त लक्ष्मी नारायण श्री फलानो, श्री लक्ष्मी नारायण श्री फलानो हिकदमि श्री अक्षर विझी छॾंदा आहिनि। त बाप बि सम्झाईंदा आहिनि हाणे शरीर खे यादि न करो, पंहिंजे खे आत्मा निश्चय करे बाप खे यादि करो। हिन पुराणी दुनिया में आत्मा और शरीर ॿई पतित आहिनि। सोनो 9 कैरेट हूंदो आहे त जेवर बि 9 कैरेट आहे। सोने में ई खाद पवंदी आहे। आत्मा खे कॾहिं निर्लेप न सम्झणो आहे। इहे ज्ञान तव्हांखे हाणे आहे। तव्हां अधु कलाक 21 जन्मनि जे लाइ प्रारब्ध पाईंदा आहियो। त केतिरो पुरुषार्थ करणो खपे, परंतु ॿार घड़ी घड़ी भुलिजी वेंदा आहिनि। शिव बाबा ब्रह्मा द्वारा असांखे शिक्षा ॾियनि था। ब्रह्मा जी आत्मा बि हिननि खे यादि कंदी आहे। ब्रह्मा विष्णु शंकर सूक्ष्म वतनवासी। बाबा पहिरियों सूक्ष्म सृष्टि रचंदा आहिनि। निर्वाण धाम ऊच ते ऊच धाम आहे। आत्माउनि जो निर्वाण धाम सभिनि खां ऊच आहे। हिकु भॻवान खे सभु भॻत यादि कंदा आहिनि, परंतु तमो प्रधान थी विया आहिनि त बाप खे भुलिजी ठिकर भितर सभिनि जी पूजा कंदा रहंदा आहिनि। असां ॼाणंदा आहियूं जो कुझु हलंदो आहे, ड्रामा शूट थींदो वेंदो आहे। ड्रामा में हिकु बार जो शूटिंग थींदी आहे, सम्झो विच में कोई पंछी आदि उड़ंदो आहे त उहो ई रिपीट थींदो रहंदो आहे। पतंग उड़ंदो, उहो शूट थियो त पोइ उहो रिपीट थींदो। इहे बि ड्रामा जो सेकेंड बाय सेकेंड रिपीट थींदो आहे, शूट थींदो रहंदो आहे। इहे ठहियलु ड्रामा आहे। तव्हां एक्टर्स आहियो, सॼे ड्रामा खे साक्षी थी ॾिसंदा आहियो। हिकु हिकु सेकेंड ड्रामा अनुसार पास थींदो आहे। पतो हिलो, ड्रामा पास थियो। हीअं न पतो भॻवान जे हुकुम सां हलंदो आहे न। इहे सभु ड्रामा में न हूंदा। हिननि खे सुठी रीति सम्झणो आहे। बाबा ई अची करे राजयोग सेखारींदा आहिनि ऐं ड्रामा जी नॉलेज ॾींदा आहिनि। चित्र बि केॾा सुठा ठहियल आहिनि। संगम युग ते घड़ी जो कांटो बि लॻल आहे। कलयुग अंत सतयुग आदि जो संगम आहे। हाणे पुराणी दुनिया में अनेक धर्म आहिनि। बाबा अची करे राजयोग सेखारींदा आहिनि। ऐं ड्रामा जी नॉलेज ॾींदा आहिनि। चित्र बि केॾा सुठा ठहिया आहिनि। संगम ते घड़ी जो कांटो बि लॻल आहे।
कलयुग अंत सतयुग आदि जो संगम आहे। हाणे पुराणी दुनिया में अनेक धर्म आहिनि, नई दुनिया में पोइ इहे न हूंदा। तव्हां ॿार हमेशह ईअं सम्झो असांखे बाप पढ़ाइनि था, असां गॉडली स्टूडेंट आहियूं। भॻवान वाच्य मां तव्हांखे राजाउनि जो राजा ठाहींदो आहे। राजा माण्हू बि लक्ष्मी नारायण खे पूॼंदा आहिनि, त उन्हनि खे पूज्य ठाहिण वारो मां आहियां। जो पूज्य हुया उहे हाणे पुजारी ठहिया आहिनि। तव्हां ॿार सम्झी विया आहियो की असां पूज्य हुयासीं, पोइ असां पुजारी ठहिया आहियूं। बाबा त न ठहींदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि मां न पुजारी न पूज्य ठहींदो आहियां, इन करे न हार पाईंदो आहे न पाराईंदो आहे, न कंहिंखे पाइणो पवंदो आहे। असां छो फूल स्वीकार करूं, तव्हां बि स्वीकार न करो। कायदे अनुसार ये सब फूल स्वीकार आदि करण ये देवताउनि जो हक़ आहे। उन्हनि जी आत्मा और शरीर पवित्र आहे, उहे ई हक़दार आहिनि फूलनि जा। हुते स्वर्ग में त गले जो हार ठहींदा, हुते स्वर्ग में त ख़ुशबूदार फूल हूंदा। फूल हूंदा ई ख़ुशबू जे लाइ आहिनि, पाइण जे लाइ बि हूंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि हाणे तव्हां ॿार विष्णु जे गले जा हार ठाहींदा आहियो। नंबरवार तव्हांखे तख़्त ते वेहणो आहे। जेतिरो कल्प पहिरियों पुरुषार्थ कयो हूंदो उहो कंदा ऐं करणु लॻी वेंदा, कंदा आहिनि ऐं करणु लॻी वेंदा। नंबरवार त आहे, बुद्धि चईंदी आहे फलाणो ॿारु ॾाढो सर्विसेबल आहे। जीअं दुकान में हूंदो आहे न, सेठ ठहींदा आहिनि, भागीदार ठहींदा आहिनि, मैनेजर ठहींदा आहिनि, हेठि वारनि खे जी बि लिस्ट मिलंदी आहे। हेठां इहे बि ईअं ई आहे। तव्हां ॿारनि खे बि माता पिता ते जीत पाइणी आहे। तव्हां वंडर खाईंदा आहियो, माता पिता खां अॻियां कीअं वञी सघंदा आहियूं। बाप त ॿारनि ते महिनत करे लाइक़ु ठाहींदा आहिनि, तख़्त नशीन ठाहिण लाइ। इन करे चईंदा आहिनि हाणे असांजे दिलि रूपी तख़्त ते जीत पायो त भविष्य में तख़्त नशीन ठहींदा। शिव बाबा जे दिलि ते जीत पाइणो आहे त भविष्य जे तख़्त नशीन ठहींदासीं। पुरुषार्थ एतिरो करो जो नर सां नारायण ठही वञो। एम ऑब्जेक्ट मुख्य आहे हिकु, पोइ किंगडम स्थापना थिए थी त उन में वैराइटी पद हूंदा न। तव्हांखे माया ते जीतण जो पुरुषार्थ करिणो आहे। ॿार आदिनि खे बि भल प्यार सां हलायो, परंतु ट्रस्टी थी करे हलायो। भक्ति मार्ग में चईंदा आहिनि न प्रभु इहे सभु तव्हांजो ॾिनल आहे, तव्हांजी अमानत तव्हां वठी वरिती। अच्छा पोइ रोइण जी ॻाल्हि ई न आहे, परंतु इहे त आहे ई रोइण जी दुनिया। मनुष्य कथायूं ॾाढियूं ॿुधाईंदा आहिनि, न जॾहिं ट्रस्टी आहियूं असांजो कुझु आहे ई न त रोइण जी दरकार ई छा आहे। मनुष्य कथाएं ॾाढी ॿुधाईंदा आहिनि। मोहजीत राजा जी कथा, पोइ कोई दुख फील न थींदो आहे। हिकु शरीर छॾे वञे ॿियो वठंदो आहे। हुते कॾहिं कोई बीमार आदि थींदो न आहे। एवर हेल्दी निरोगी काया रहंदी आहे 21 जन्मनि जे लाइ। ॿारनि खे सभु साक्षात्कार थींदो आहे। हुतां जी रस्म रिवाज कीअं हलंदी आहे, छा ड्रेस पाईंदा आहियूं, सभु उन्हनि खे बाबा साक्षात्कार कराईंदा आहिनि। जेका निमित ठहींदा आहिनि न उन्हनि खे बाबा खे कराइणो आहे। स्वयंवर आदि कीअं थींदो आहे, सभु ॿारनि साक्षात्कार कयो आहे। उहो पाठ सभु बीती वियो। हुन समय एतिरो ज्ञान न हुयो। हाणे दिन प्रतिदिन तव्हां ॿारनि में ताक़त ॾाढी ईंदी आहे। इहे सभु ड्रामा में नूंद आहे, वंडर आहे न। परम पिता परमात्मा जो बि केतिरो भारी पाठ आहे, ख़ुदि वेही सम्झाईंदा आहिनि। भक्ति में बि मथे वेही मां केतिरो कमु कंदो आहे। हेठि त कल्प में हिकु बार ईंदो आहे। ॾाढा निराकार जी पुजारी बि हूंदा आहिनि, परंतु निराकार परमात्मा कीअं अची करे बणाईंदा आहिनि हीअ ॻाल्हि गुम करे छॾी आहे। गीता में बि श्री कृष्ण जो नाम विझी छॾियो त निराकार सां प्रीति टुटी वई आहे। हीअ त परमात्मा ई अची करे सहज राजयोग सिखाए ऐं दुनिया खे बदिलाईं। दुनिया बदलदी रहंदी आहे, है न।
ये त शिव बाबा ई अची करे सहज राजयोग सिखाए दुनिया खे बदलाईंदा आहिनि। पर भक्ति मार्ग में केतिरी ॻाल्हियूं लिखी छॾी अथनि। युग फिरंदो रहंदो आहे। हिन ड्रामा जे चकर खे हाणे तव्हां सम्झी विया आहियो। मनुष्य कुझु न ॼाणंदा आहिनि। सतयुग जे देवी देवताउनि खे बि न ॼाणंदा आहिनि। सिर्फ़ु देवताउनि जी निशानी रहिजी वई त बाप सम्झाईंदा आहिनि हमेशह ईअं सम्झो असां शिव बाबा जा आहियूं। शिव बाबा असांखे पढ़ाईंदा आहिनि। शिव बाबा हिन ब्रह्मा द्वारा असांखे शिक्षा ॾींदा आहिनि। शिव बाबा जी यादि सां पोइ ॾाढो मज़ो ईंदो रहंदो। अहिड़ो गॉड फादर केरु आहे? उहो फादर बि आहे, टीचर बि आहे, सतगुरु बि आहे। कई बाप ॿारनि खे पढ़ाईंदा बि आहिनि त उहो चईंदा असांजो बाप टीचर आहे, परंतु उहो फादर गुरु बि हुजे ईअं न थींदो आहे। हा, टीचर थी सघंदा आहिनि, फादर खे गुरु कॾहिं न चईंदासीं। इन्हनि जो बाबा जो फादर टीचर बि हुयो, पढ़ाईंदा बि हुया। उहा हद जो फादर टीचर हुया, इहे बेहद जो फादर टीचर आहिनि। तव्हां पंहिंजे खे गॉडली स्टूडेंट सम्झो त बि उहो सौभाग्य। गॉड फादर पढ़ाईंदा आहिनि, केतिरो क्लियर आहे त केतिरो मिठो बाबा आहिनि। मिठी चीज़ खे यादि कबो आहे, जीअं आशिक़ माशूक़ जो प्यारु हूंदो आहे न, उन्हनि जो विकार जे लाइ प्यारु न हूंदो आहे, बसि हिक ॿ खे ॾिसंदा रहंदा आहिनि। तव्हांजी पोइ आहे आत्माउनि जी परमात्मा बाप सां गॾु योग, न असांजो पोइ आहे परम पिता परमात्मा सां योग। आत्मा चईंदी आहे बाबा केतिरो ज्ञान जो सागर आहिनि, प्रेम जो सागर आहिनि। न पतित दुनिया पतित शरीर में अची करे असांखे केतिरो ऊंचो ठाहींदा आहिनि। गायन बि आहे मनुष्य का देवता के करतन लागे वार। सेकेंड में वैकुंठ में वेंदा आहिनि, सेकेंड में मनुष्य का देवता ठही पड़ंदा आहिनि। मतिलबु मनुष्य खां देवता ठहिण लाइ पढ़ंदा आहिनि। ये एम ऑब्जेक्ट आहे न, हुन जे लाइ पढ़ाई करणी आहे। गुरु नानक बि चयो मूं पतीली कपिड़े धोए, लक्स सोप आहे न। बाबा चईंदा आहिनि मां केतिरो सुठो धोबी आहियां। तव्हांजा वस्त्र तव्हांजी आत्मा ऐं शरीर केतिरो शुद्ध ठाहींदो आहियां। त इन्हनि खे दादा खे कॾहिं यादि न करिणो आहे। हीउ सॼो कार्य शिव बाबा जो आहे, उन्हनि खे यादि करिणो आहे। इन खां मिठो उहो आहे, ब्रह्मा बाबा खां मिठा शिव बाबा आहिनि। आत्मा खे चईंदा आहिनि तव्हांखे हिन अखियुनि सां इहे ब्रह्मा जो रथ ॾिसण में ईंदो आहे, परंतु तव्हां यादि शिव बाबा खे करो। शिव बाबा हिननि जे द्वारा तव्हांखे कौड़ी सां हीरे जहिड़ो ठाहींदा आहिनि। शिव बाबा ब्रह्मा बाबा द्वारा तव्हांखे कौड़ी खां हीरे जहिड़ो ठाहींदा आहिनि। त असांखे यादि शिव बाबा खे करिणो आहे, न रिस्पेक्ट रिगार्ड रखिणो आहे मम्मा बाबा जो, लेकिन यादि शिव बाबा खे करिणो आहे। अच्छा, मीठी मीठी सिकल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, बाप जे दिलि रूपी तख़्त ते जीत पाइण जो पुरुषार्थ करिणो आहे। परिवार में ट्रस्टी रही करे प्यार सां सभिनि खे हलाइणो। त इहा दुनिया ई असांजी परिवार आहे न,
त हिन दुनिया में रही करे सदा ट्रस्टी थी करे रहो, हर हिक खे प्यार सां हलायो, मोह जी ठाहिणो आहे। ॿियो आहे योग बल सां आत्मा खे स्वच्छ ठाहिणो आहे। हिन अखियुनि सां सभु कुझु ॾिसंदे हुए यादि हिकु बाप खे करिणो आहे। हिते फूल हार स्वीकार न करे हिते ख़ुशबूदार फूल ठाहिणो आहे। मतलब आत्मा खे आत्मा मां ज्ञान गुण शक्तियुनि जी ख़ुशबू अचणी खपे। वरदान प्रालब्ध जी इच्छा जो त्याग करे सुठो पुरुषार्थ करण वारा श्रेष्ठ पुरुषार्थी ठहूं। श्रेष्ठ पुरुषार्थी उन्हनि खे चइबो आहे जो पुरुषार्थ जी प्रालब्ध खे भोगण जी इच्छा न रखंदा आहिनि। मतिलबु जो उन्हनि महिनत कई हुनजी प्राप्ति जो मिली उनजी बि भोगना जी इच्छा न रखंदा आहिनि। जिते इच्छा आहे उते स्वच्छता ख़तमु थी वेंदी आहे ऐं सोचंदा आहिनि, सोचण वारा ठही वेंदा आहिनि। त हिते ई प्रालब्ध भोगण जी इच्छा रखंदा आहिनि जो वो पंहिंजे भविष्य कमाई जमा थियण में कमी करे छॾंदा आहिनि। अगरि हिते ई असां सम्झो असां भाषण कयो, के कोर्स करायो, सोचनि कि इन्हनि जो फीडबैक वठूं था कि कीअं कोर्स कीअं लॻो, ऐं तव्हांखे हुन समय की चयो ॾाढो सुठो कोर्स करायो, सुठी क्लास कराई, हुनखे त स्वीकार करे छॾियो, त हीअ इच्छा थी वई न। त हीअ इच्छा जे कारण स्वच्छता ख़तमु थी वेंदी आहे, सोचता ठही वेंदा आहियूं। जो हिते ई प्रालब्ध भोगण जी इच्छा रखंदा आहिनि उहे पंहिंजे भविष्य कमाई जमा थियण में कमी करे छॾंदा आहिनि। त निमित ठही करे बाबा सां गॾु असांखे मनसा वाचा कर्मणा सेवा करणी आहे, पोइ सभु कुझु बाबा खे अर्पित करिणो आहे। हिन करे इच्छा जे बजाए अच्छा शब्द यादि रखो कि बाबा खे यादि करे असांखे सुठी रीति सां हर हिक जी सेवा करणी आहे। श्रेष्ठ पुरुषार्थी सदा फ्लोलेस ठहिण जो पुरुषार्थ कंदा आहिनि। कहिड़ी बि ॻाल्हि में फेल न थींदा। श्रेष्ठ पुरुषार्थी फ्लोलेस ठहिण जो पुरुषार्थ कंदा कि असां में कोई कमी न रहिजी वञे, है न, कंहिं ॻाल्हि में उहो फेल न थींदा। स्लोगन आहे साधन कमल पुष्प समान थी करे यूज़ करो, श्री असांजे कर्म भोग जो फल आहे, है न। साधन हूंदे हुए बि असां उन्हनि जे आकर्षण में न रहूं। ईअं न कि उहो साधन मिले त असां सभु कुझु करूं, आहे त ठीकु आहे, न आहे त ठीकु आहे। श्री असांजे कर्म भोग जो कर्म योग जो फल आहे। अव्यक्त इशारो आहे। सर्वस्व त्यागी ॿारनि में मुख्य सरलता सहनशीलता जो गुण अवश्य हूंदो। अहिड़े ॿार स्वयं हर्षित रहंदा, सर्व खे आकर्षित कंदा। सर्वस्व त्यागी आत्मा मतिलबु पंहिंजे नाम मान शान जो बि त्याग करण वारा, उहो सभिनि खे आकर्षित कंदा। उहे हिकु ॿ जी स्नेही ठही वेंदा आहिनि। अगरि सरलता न त स्नेही बि न ठही सघंदा। जीअं साकार रूप में ॾिठो जेतिरो ई नॉलेजफुल ओतिरो ई सरल स्वभाव। बुजुर्ग सां बुजुर्ग बचपन वारे ॿारनि सां ॿार ठही वेंदा हुया बाबा ब्रह्मा बाबा। त ईअं असांखे बि जीवन में सरलता जो गुण धारण करे हलणो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।